रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी ज़िले खैरपुर मीरस जो अमन तबाह ब्रेस्टर टीम ज़िले खैरपुर मीरस पारण 3 नवंबर बरोज़ हाचर सुबह जो 10 बजे रानीपुर में खीर बाज़ार खां बाबे दस्तगीर गेट तां एहतजाजी रैली कढी वही। अमन रैली रानीपुर सियासी समाजी इंसाफ़ी बिरादरी वकील बिरादरी सिविल सोसाइटी क्लाथ बाज़ार जे जनरल बाज़ार सराफा बाज़ार जे सदरन ऐं दुकानदारन भरपूर शिरकत कई। रानीपुर अमन रैली में JWC तालके सूबेदार जे सदर सैयद जवार हुसैन शाह, जनरल सेक्रेटरी ओशाक जामड़ो, हज़रत हाजना शाह अल मारूफ बोतला बुखारी जे गादी नशीन, मियाँ फ़िदा हुसैन बेरज़ादा, जवार बरकत अली सोडड़ो, मुश्ताक सिद्दीकी, हबीबुल्ला पठान, अली इमदाद लाड़क, उस्ताद शौकत, उस्ताद मंजूर भेलार, ज़ख़म मुग़ल, मियाँ इजाज़ अब्बासी, मैडम शाहिदा भेलार, आरिफ खाकी, अब्दुल शकूर नोएपोटो, अयास मल्ला, हाकिम भेलार, जफ़र खास के लिए असद नारिजो, सूफ़ी इसाक सुमरो, रज़ा राजपर, अयास सेतो, साजिद करबला अंसारी, इम्तियाज़ सरकी रैली के खिताब कंदे चो त रानीपुर शहर अमन जो शहर आहे। रानीपुर ओलियाउनि जी धरती आहे। रानीपुर जे शहरनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। रानीपुर जे शहरनि जो चोरियूं थियल जल्द वापसि कराए शहरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। शहीद ज़ीशान सेतो जे क़ातिलनि खे फुल फोर गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। दोस्तों असांजे रानीपुर शहर जेको अमन जे साथ पूरी संग में जातो ईंदो हुयो। शहर जा वारिस हिन वक्त जेका मुकम्मल तौर ते गैर महफूज़ थी विया आहियूं। कॾहिं असांजे नौजवाननि खे पुरतोड़ ते गोरी वञे त कॾहिं असीं किथे जेको नौजवान नियाणियुनि खां जेको ज़ुल्म कयो थो वञे ऐं हिते जेका इंतज़ाम आहे उहा ख़ामोश आहे। मां मुकम्मल तौर ते इहो जेको वाज़े तौर ते खैरपुर मीरस में पुलिस जे कार्यकर्ता हुआ नाकाम थी चुकी आहे। बाक़ी पुलिस पंहिंजी रवायत बरक़रार रखंदे साॻी फुरतियल मोटरसाइकिलूं बरामद कराए शहरनि खे जेको लॉलीपॉप जे मां इंतज़ामिया ते नथो कयां, मां पुलिस सां नथो कयां जेका मुकम्मल तौर ते नाकाम थी।